नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त एडिशनल डिप्टी कमिश्नर वन अब्दुल्ला पौड़ जी सदारत हेठ डिजिटल बर्थ रजिस्ट्रेशन कमेटी दरबार हाल मकली में गॾिजाणी थी गुज़री है, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर ठठो निज़ामुद्दीन जतोई, असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकड़ो सजाद अली अबड़ो जी नुमाइंदनि समेत मुख़्तलिफ़ लाॻापियल खाते जे अमलदारनि शिरकत कई है। एडिशनल कमिश्नर वन अब्दुल्ला पौड़ चयो त डिजिटल बर्थ रजिस्ट्रेशन प्रोजेक्ट हुकूमत सिंध ऐं यूनिसेफ जो गॾियल मनसूबे जंहिंजो आगाज़ साल 2017 में कयो वियो। हिन मनसूबे जो बुनियादी मक़सद सिंध सूबे में पैदा थींदड़ तमाम ॿारनि खे रजिस्टर कराइण आहे, त जंहिं बाद ॿारनि खे वैक्सीनेशन ऐं शिनाख्ती कार्ड जारी करण समेत तमाम ज़रूरी ऐं कानूनी मसइलनि में शफ़ाफ़ियत ऐं ॿिन ज़िंदगी जे मामलनि में मदद मिली सघे ऐं पैदा थींदड़ ॿारनि खे कंहिं बि मरहले ते मुश्किलात या रुकावट खे मुंहुं ॾियणो न पवे। डिजिटल बर्थ रजिस्ट्रेशन मनसूबे जो आगाज़ इब्तिदाई तौर ज़िले ठठे खां कयो वियो, जंहिं तहत साल 2018 खां वठी ताहाल 99,054 ॿारनि जी रजिस्ट्रेशन थी चुकी है, जंहिंजा हौसला अफ़ज़ा नताइज मिली रहिया आहिनि। इन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर वन अब्दुल्ला पौड़ ज़िले इंतज़ामिया पारां इन ॾस में हर मुमकिन सहकार फराहम करण जो यकीन ॾियारियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।